नाज़रीन, शिकारपुर में ट्रैक्टर ट्रॉली जी टक्कर में नींगरी फोत थी वही है। उन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेहरान टीवी शिकारपुर जो रिपोर्टर महबूब बलोच। जी महबूब बलोच, वधिक अपडेट कजो। जी बिल्कुल ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है। लखीदर थाने जी हद बेगारी रोड ते सरदार वाहिद बख्श खान भयो जो बंगलो है उन जे भरसां ट्रैक्टर ट्रालीअ जे टक्कर में 6 वरनि जी नींगरी ज़ुरेशा धीअ आदिल हुसैन महर चीभाट जी फोत थी वई आहे। वाक़े खां पोइ इतला ते हदवारी पुलिस पहुची ट्रैक्टर ट्रालीअ खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो, जॾहिं त ड्राइवर वाक़े वारे हद तां फरार थियण में कामयाब थी वियो। इन हवाले सां पुलिस पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे ॿुधायो त ट्रैक्टर जी मदद सां ड्राइवर खे ॻोल्हा करे जेका आहे वधीक जांच करे जेका कानूनी कार्रवाई आहे उहा कई वेंदी। ऐं ॿिए पासे नींगरीअ जो जेको लाशो पुलिस ऐं वारसनि खणाए सिविल अस्पताल शिकारपुर मुंतकिल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद नींगरीअ जो जेको मड़ हुयो उहो वारसनि हवाले कयो। नींगरीअ जो मड़ घर पहुचण ते घर में कोराम अची वियो ऐं संदसि जी अमड़ खे बेहोशीअ जा दौरा पइजी विया। जी महबूब बलोच, तव्हांजी महिरबानी।